करीमिना व मौलाना मुहम्मद आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहन नबिय्यु जाहिदिल कुफ्फार वल मुनाफिकीन वगलुज अलैहिम व मअवाहुम जहन्नम व बिअसल मसीर। अल्लाह ताला तो फरमाए, ए गैब जी ख़बरन बुधाण वारा, जिहाद कर काफिरन ऐं मुनाफिकन सां ऐं उन्हनि ते सख्ती कर। उन्हनि जी जाइ जहन्नम आहे ऐं उन्हनि लाइ मोटण जी जाइ निहायत बुरी आहे। प्यारा दोस्तो, बुजुर्गो भाइरो, ॿी जाइ ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह युकातिलून फी सबीलिल्लाह फयक्तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक़्क़न फित तौरात वल इंजील वल कुरआन वमन औफा बिआदिही मिनल्लाह फस्तबशिरू बिबैइकुमुल्लज़ी बायअतुम बिही वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। रब तो फरमाए, बेशक अल्लाह ताला जन्नत जे बदले में मोमिनन खां उन्हनि जूं जानियूं ऐं उन्हनि जा माल ख़रीद करे वरिता आहिनि। अल्लाह जे वाट में लड़ाई कनि, पोइ काफ़िरनि खे क़त्ल कनि था ऐं पाण बि क़त्ल कया वञनि था। उन्हनि ॻाल्हि ते उन्हनि सां सचो वाइदो थियल आहे, तौरात में, इंजील में ऐं क़ुरान में। ऐं अल्लाह खां वधीक केरु आहे पंहिंजे वादे खे पूरो कंदड़। पोइ जेको वापार तव्हां अल्लाह सां कयो आहे, उन वापार ते ख़ुशियूं कयो, उहा वॾी कामयाबी आहे। वापार में कुझु ॾियो, वापार में कुझु ॾिबो आहे त कुझु वठिबो आहे। वापार में कुझु ॾियणो आहे ऐं कुझु वठिणो आहे। ॾिठो वञे त हीउ सौदो तमामु सस्तो आहे। चंद फ़ानी शयूं ॾियण सां जेकॾहिं हमेशह वारियूं राहतूं मिली वञनि त उहो सौदो महांगो न आहे। उहा हर हिक खे पक आहे त मौत ज़रूरु अचिणो आहे। हिकु ॾींहुं ज़रूरु मरंदासीं, सदाईं हिते रहणो न आहे। छो न पंहिंजी जान अल्लाह जी राह में ॾियूं, उन रब जी राह में ॾियूं, उन्हनि काफ़िरनि सां विढ़ूं, उन्हनि मुनाफ़िकनि सां विढ़ूं जेके मुसलमाननि जे मथां ज़ुल्म सितम करे रहिया। अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो भाइरो, हिकु ॾींहुं ही जान, ही माल, ही दौलत ऐं दरावत ज़रूरु छॾणी आहे। पोइ जेकॾहिं जान, माल ऐं दौलत महबूब जी रज़ा ख़ातिर क़ुर्बान कजनि त कहिड़ो न बहितर आहे। अॼु ई इन सौदे करण लाइ तयारु थी मोहब्बत जे मैदान में सर जो कर्म सांग, सूर्य सुप्रीन जी चढ़त थी चांग। इश्क आहे नांग, ख़बर खाधनि खां पए। बिस्तरे वारे मौत खां मैदान कारे ज़ार वारो मौत ॾाढो लज़ीज़ तरीन मौत आहे। छो त उन मौत महल अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे हुस्न लाज़वाल जो दीदार कराए थो ऐं हमेशह वारी ज़िंदगी अता करे छॾे थो। हाणे उन रस्ते जो गुबार बि जहन्नम जी बाहि खां बचाए थो। इमामुल मुजाहिद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जी राह में जंहिंजा पेर मिटी हाणा थिया, अल्लाह जी राह में जिहाद जे लाइ निकितो, हाणे उन जा पेर, उन्हनि जे पेरनि में मिटी लॻी त पोइ उन माण्हू ते जहन्नम जी बाहि हराम थी वई। जेको अल्लाह जी राह में घर खां जिहाद जे लाइ निकितो ऐं उन जे पेरनि ते मिटी पई,
उन जा पेर मिटी हणा थिया त उन जे लाइ जहन्नम जी बाह हराम थी वई। अल्लाह जी राह में शहादत माणण त वॾी ॻाल्हि आहे, पर दिल में शहादत जी तमन्ना ऐं ख़्वाहिश रखण बि अल्लाह पाक खे तमामु घणो पसंदि आहे। अल्लाह जी राह में जान ॾियण, राह में शहादत माणण त वॾी ॻाल्हि आहे, पर दिल में शहादत जी तमन्ना ऐं ख़्वाहिश रखण बि अल्लाह पाक खे तमामु घणो पसंदि आहे। दिल में सिर्फ़ु ख़्याल रखण, काश अल्लाह जी राह में तव्हां ई असांजो जानू पेश थियनि, सिर्फ़ु इरादो रखण, तमन्ना रखण, ख़्वाहिश रखण बि अल्लाह पाक खे तमामु घणो पसंदि आहे। मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, काल मन साल अल्लाहु शहादत मिन क़ल्बिही सादिकन बलगहुल्लाहु मनाज़िल शुहदाई व इम्मात अला फिराशी। जंहिं माण्हू दिल जी सच्चाई सां अल्लाह खां शहादत जी तलब कई त उनखे अल्लाह ताला शहीदनि जे दर्जे ताईं पहुचाए छॾींदो आहे। पोइ भली खणी पंहिंजे बिस्तरे ते मरी वञे, जंहिं दिल में तमन्ना कई, शहादत जो शौक़ रखियो, ज़ौक़ रखियो, पोइ भले बिस्तरे ते मरी वियो त उहो शहीदनि जे दर्जे खे माणे थो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो, भाइरो, जिन सुख जो साउ न चखियो आहे, जंहिंखे अंदर में इश्क जी चोट न लॻी आहे, उनखे सिर ॾाढो प्यारो आहे, उहे जिहाद जे नाले खां बि डिॼनि था। पर जिन मोहब्बत जी चाशनी चखी हुजे, उन्हनि खां को पुछी ॾिसे, जॾहिं बहिश्त में पहुची वेंदा त उते कंहिं शइ जी कमी न हूंदी, उहे जो कुझु बि तलब कंदा उन्हनि खे अता कयो वेंदो। को बि माण्हू दुनिया ॾांहुं मोटण जी तमन्ना न कंदो सिवाय शहीदनि जे। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकु माण्हू जन्नत, यानी हिकिड़ो माण्हू हिकु भेरो प्यारे मोहब्बत सां मदीने जे मीर सल्लम दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकु जन्नती माण्हू खे अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में पंहिंजे अॻियां आणी फरमाईंदो त ए बाना, तूं पंहिंजे जन्नत वारी जाइ कीअं ॾिठी? अर्ज़ कंदो त तमामु ज़ोर भली जाइ आहे। रब करीम फरमाईंदसि, का घुर्ज या का तमन्ना हुजई त ॿुधा। उहो अर्ज़ कंदो, या रब्बुल आलमीन, मूंखे दुनिया ॾांहुं वरी वापसि कर त तुंहिंजी राह में वरी जंग जे लाइ तयारु थियां। रब फरमाईंदो, ए जन्नती, तुंहिंजी ॿी का तमन्ना आहे? उहो अर्ज़ कंदो, या रब्बे करीम, मुंहिंजी वरी इहा तमन्ना आहे त मूंखे दुनिया में दुबारो मोकल, दुनिया में मूंखे मोकल, मां दुनिया में वञा, पोइ तुंहिंजी राह में पंहिंजे सिर जो नज़रानो पेश कयां, काफ़िरनि सां विढ़ा, मुनाफ़िकनि सां विढ़ा, जिहाद कयां, तुंहिंजी राह में मुंहिंजो जान वञे। यानी इहा मुंहिंजी तमन्ना आहे त मां दुबारो दुनिया में वञा, वरी तुंहिंजी राह में पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयां। अल्लाह ताला उन जन्नती खे फरमायो, तुंहिंजी का तमन्ना हुजे? अर्ज़ करे थो, मौला, मूंखे दुनिया में मोकल त मां तुंहिंजी राह में दुबारो जंग कंदे क़तल थियां, वरी ज़िंदा थियां, वरी क़तल थियां, 10 भेरा सिर क़ुर्बान कयां, 10 भेरा सिर क़ुर्बान कयां। उहो हिन लाइ जो उहो अल्लाह वटि शहीदनि जो वॾो रुतबो ॾिसंदो। उन मां अंदाज़ो लॻाए ॾिसो, शहीदनि खे एतिरो त शहादत मां
मज़ो हासिल थो थिए जो उन्हनि खे बहस जे नेमतनि मां बि एतिरो मज़ो नथो अचे जेतिरो मज़ो जंग कंदे यानी पंहिंजी जान नज़रानो अल्लाह जी राह में ॾिए थो। प्यारा दोस्तो, यानी जॾहिं को बानो अल्लाह जी राह में शहीद थो थिए त उन मथां गोलियूं वसनि थियूं या राकेटनि जे धमाकनि में उनजो बदन, प्यारा दोस्तो, कबा कबा थी वञे थो, यानी ज़रा ज़रा थी वञे थो। ॾिसण वारो सम्झे थो त उनखे को वॾो ईज़ा रसियो हूंदो, पर हक़ीक़त ईअं नाहे। ॾिसण वारो ॾिसे थो त उनखे वॾो माना ईज़ा आयो, पर ईअं नाहे। उन्हनि सूरनि में सुख आहिनि, उन मौत में महबूब जो मुशाहिदो आहे, उन गोलियुनि जी बोझाड़ में को नूरी नज़ारो आहे। सच करे पुछो, उहा शहादत वारी सख़्त घड़ी शहीदनि लाइ शादी जो ॾींहुं आहे। शहीदनि जे लाइ उहो शादी जो ॾींहुं आहे, छो त उन वक़्तु हू यार जे दीदार में माहू हूंदा आहिनि, रब जे दीदार में हूंदा आहिनि। हीअ ॻाल्हि ज़हन में रहे त इस्लाम उहो वाहिद मज़हब आहे जेको अल्लाह जी राह में जान फिदा करण जो सबक़ थो सेखारे, पंहिंजे पैरोकारनि खे गाज़ी ऐं शहीद थियण जो दर्स थो ॾे। इन करे कुफार हर महाज़ ते इस्लामी जोश जज़्बा जिहाद में वलवला जानिसारी खे घटाइण लाइ साज़िशनि में मसरूफ़ आहिनि। जिहाद जो नालो ॿुधी लर्ज़ी वञनि था। मुसलमाननि खे जिहाद खां रोकण जे लाइ तरह तरह जा हीला हलाए रहिया आहिनि। किथे हू जिहाद खे दहशतगर्दी, किथे फितने फसाद जो रंग ॾेई पंहिंजे गैर मुल्की आकान खे ख़ुशि करे रहिया आहिनि। अफ़सोस त उहो आहे जो इस्लामी मुल्कनि जा हुक्मरान उन्हनि जे अॻियां बेवस ऐं मजबूर आहिनि। हर इस्लामी मुल्क में उन्हनि काफ़िरनि जा अहिड़ा खुफ़िया एजेंट कम करे रहिया आहिनि जेके मुसलमाननि जे रूप में मुनाफ़िक आहिनि, ऐं मुनाफ़िकनि जो ठिकाणो छा आहे? जहन्नम आहे। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा हबीब काफ़िरनि सां जिहाद कर, मुनाफ़िकनि सां जिहाद कर, इन्हनि जी जाइ जहन्नम आहे। कंहिंजी? काफ़िरनि जी, मुनाफ़िकनि जी, जेके मुसलमाननि खे ईज़ा पहुचाए रहिया आहिनि, मुसलमाननि जे मथां हमला करे रहिया आहिनि, मुसलमाननि खे शहीद करे रहिया आहिनि। इन्हनि जी जाइ जहन्नम आहे। केर थो फरमाए? रब करीम फरमाए। त प्यारा दोस्तो, हर इस्लामी मुल्क में उन्हनि काफ़िरनि जा अहिड़ा खुफ़िया एजेंट कम करे रहिया आहिनि जेके मुसलमाननि जे रूप में मुनाफ़िक आहिनि। उहे मुसलमाननि जी पाड़ पटण ऐं जिहाद खां रोकण लाइ हर तरह जा हीला हलाई रहिया आहिनि, मगर मुजाहिद इस्लाम जा बहादुर सरवीच सिपाही मैदान में निकिरी पाण मलाए ॾेखारनि था। हर मोड़ ते मसला तोड़े गैर मसला जदोजहद जे ज़रिए बातिल ऐं शैतानी क़ुवतनि जी पाड़ पटी सारी दुनिया में इस्लाम जो नारो बुलंद करणु, उहो ई जिहाद जो मक़सदु आहे। काफ़िरनि जे विच में इस्लाम जो नारो बुलंद करणु, इहो ई वॾो जिहाद आहे। जिहाद जो मक़सदु आहे। जिहाद जा 3 रुकन आहिनि। दावत, कंहिं गैर मुस्लिम सां जंग करण खां अॻु उनखे दीन इस्लाम जी दावत ॾियो। जेकॾहिं इस्लाम क़बूल करे त हाणे उहो बि अव्हां जो भाउ आहे, उन सां जंग करणी न आहे। नंबर 2, जेकॾहिं दीन इस्लाम खे क़बूल न करे उनखे ढल भरण जो चओ, उहो तावान ढल अदा करे त हाणे उनजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो मुसलमाननि जे मथां आहे। कंहिंजे मथां? मुसलमाननि जे मथां। नंबर 3, जंग जी ॿी ॻाल्हि, जॾहिं बि क़बूल न करे त पोइ हाणे उन सां जंग कयो। जेकॾहिं उन दीन जे दुश्मन खे अव्हां क़त्ल कयो, अव्हां जे लाइ जन्नत आहे, पर जेकॾहिं
अवां उन्हनि जे हथां क़तल थी विया त अवां जे लाइ जन्नत जा बाग आहिनि। बची आयो त गाज़ी माल गनीमत अवां लाइ आहे। जेकॾहिं शहीद थी वियो, जेकॾहिं मरी वियो त शहीद आयो। जिहाद जा बि 2 क़िस्म आहिनि, फर्ज़ किफ़ाया, फर्ज़ आइन। फर्ज़ किफ़ाया, फर्ज़ आइन। फर्ज़ किफ़ाया काफ़िरनि मुशरिकनि खे दीन जी दावत ॾिजे, जेकॾहिं उहे क़बूल न कनि ऐं जज़ियो बि अदा न कनि त उन्हनि सां जिहाद करणु फर्ज़ किफ़ाया आहे। हिकिड़नि माण्हुनि जिहाद कयो, ॿियनि तां फर्ज़ लही वेंदो। नंबर 2 फर्ज़ आइन, जेको हींअर हली रहियो आहे। इहो छा आहे? फर्ज़ आइन, जेकॾहिं के इस्लाम शहर ते काफ़िर हमिलो कनि ऐं जिहाद लाइ नफ़ीर आम यानी अवामी सॾ थिए त हाणे उन शहर जे सभिनी मुसलमाननि मथां शहर जे दिफ़ा करण जे लाइ जिहाद फर्ज़ आइन थी पवे थो। जानी, माली, ज़िबानी, कलमी ऐं नफ़्सी जिहाद उहे बि जिहाद जा क़िस्म आहिनि। नफ़्स जिहाद उहो जिहाद अकबर आहे। हिकु भेरो प्यारे मोहब्बत सां दुरूद शरीफ़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व करीमिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम व सल्लु अलैहि। जेकॾहिं न तव्हां असां मैदान में नथा वञी सघे, जंग नथा करे सघूं, जेकॾहिं उते वञी नथा सघूं, इते वेही उन्हनि काफ़िरनि सां, ज़ालिमनि सां, मुनाफ़िकनि सां जंग करे सघूं था। उन्हनि जो बाइकाट कयो वञे। जेके बि उन्हनि जूं शयूं आहिनि उन्हनि खे बाइकाट कयो वञे। जेके बि उन्हनि जूं शयूं ख़रीद कंदा आहियो उन्हनि खे वापसि कयो वञे। उन कंपनी खे उन्हनि जेकॾहिं तव्हांजी आमदनी यानी तव्हांजे वठण में उन्हनि जो फ़ाइदो, उन्हनि खे फ़ाइदो थींदो त उहे गोला ऐं बारूद वठंदा ऐं तव्हां असांजे ॿाहिरि मुसलमाननि जे मथां उहो हमिलो कंदा। जीअं हींअर उन्हनि हमिलो कयो, पहिरियां मुल्क बर्मा जे मथां उन्हनि काफ़िरनि ज़ालिमनि प्यारा दोस्तो मुसलमाननि खे शहीद कयो। हींअर अवां ॾिठो फ़लस्तीन में बदबख़्त हींअर फ़लस्तीन जे मथां हमिलो पिया कनि ऐं कई मुसलमाननि खे उन्हनि ज़ालिमनि काफ़िरनि मुसलमाननि खे शहीद कयो। मुसलमाननि खे शहीद कयो आहे। उन्हनि सां तव्हां असांखे जंग करणी आहे। साईं तव्हां जेकॾहिं उते नथा पहुची सघूं त उन्हनि जे जेका बि उन्हनि जी शइ आहे उन्हनि जो बाइकाट कयो वञे, उन्हनि जी आमदनी खे घटायो वञे। प्यारा दोस्तो, पंहिंजी जेका पाकिस्तानी का शइ आहे उन्हनि खे इस्तेमालु कयो वञे त उन में तव्हां प्यारा दोस्तो असांजे मुल्क जो फ़ाइदो थींदो ऐं उन्हनि काफ़िरनि जी शइ खां बाइकाट कंदो प्यारा दोस्तो उन्हनि जो नुक़सानु थींदो। अवां काफ़िरनि जो नुक़सानु चाहियो था या फ़ाइदो चाहियो था? उन्हनि काफ़िरनि जो जेकॾहिं नुक़सानु चाहियो था, नुक़सानु थिए त उन्हनि जी शइ खां बाइकाट कयो वञे। दुकानदार खां का शइ वठो, उनखां पुछा कयो बाबा जेकॾहिं ही का इसराइल जी आहे, जेकॾहिं अमेरिका जी आहे त उनजो बाइकाट कयो वञे। जेकॾहिं पाकिस्तान जी शइ आहे प्यारा दोस्त उनखे दिलि सां ख़रीद कयो। अवांजो रुपयो 2 रुपया 3 रुपया 5 रुपया 10 रुपया प्यारा दोस्त जेकॾहिं वेंदो त उहो प्यारा दोस्तो पाकिस्तान जो फ़ाइदो थियो। पाकिस्तान जेका शइ आहे प्यारा दोस्तो उहा शइ वठो ऐं उन्हनि जी जेका बि आहे उन सां बाइकाट करे छॾियो। प्यारा दोस्तो माली जिहाद हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुश्रिकनि सां जिहाद कयो, पंहिंजे मालनि सां, पंहिंजी जाननि सां ऐं पंहिंजी ज़बाननि सां। माली जिहाद ही आहे त पंहिंजे माल दौलत खे जिहाद जे राह में ख़र्च कयो। माल मथां कारिहर बणिजी वेही न रहो। जानी जिहाद ही आहे दीन जे दुश्मननि सां लड़ाई में सिर जो सांगो न कयो। मुजाहिदनि वारो नारो अल्लाह अकबर या रसूलल्लाह हणी मैदान में निकिरी पओ, मौत अची वञे त उहो शहादत जो मौत आहे। ज़बानी जिहाद ही आहे त तक़रीरनि जंगी गीतनि तराननि ज़रिए मुसलमाननि खे जज़्बात खे उॿारनि जिहाद लाइ
मोहब्बत पैदा करण, मुजाहिदन जे दिलनि में हिकु नई वलवला सां सरशार करण, उहो ज़िबानी जिहाद आहे। कलमी जिहाद ही आहे दीन इस्लाम जे दुश्मन खे मकरनि, फ़रेबनि ऐं चालनि खां कलम ज़रिए मुसलमाननि खे आगाह करण, जिहाद जा फ़ज़ाइल ॿुधाइण, दीन जी तबलीग करण, बदअक़ीदा ऐं बातिल फ़िरक़नि जे फ़रेब कार्यनि खां मुसलमाननि खे बाख़बर करण, उहो कलमी जिहाद आहे। यानी नफ़्स शैतान सां जिहाद करण हिकु जिहाद काफ़रनि सां आहे जेके ख़ारिजी बदन खां ॿाहिरि दुश्मन आहे। ॿियो जिहाद नफ़्स शैतान सां करणो आहे जेको दाख़िली बदन में अंदरि मौजूद दुश्मन आहिनि। काफ़िरनि जी लड़ाई वक़्ती आहे, पर दाख़िली दुश्मननि सां लड़ाई सारी ज़िंदगी करणी आहे। इन करे इनखे जिहाद अकबर चयो वियो आहे। प्यारा भाइरो, जेके बाना अल्लाह जी राह में सिर धड़ जी बाज़ी लॻाए जिहाद कनि था, उन्हनि लाइ दुनिया में अल्लाह ताला जा इनाम, इकराम, इज़तूं आहिनि। आख़िरत में सोभ उन्हनि जी आहे। आख़िरत जूं नेमतूं, जन्नत जा इनाम ऐं अल्लाह ताला जा दीदार बि उन्हनि मुजाहिदनि जे लाइ आहिनि। रब पाक जो फरमान मुबारक आहे, अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बि अमवालिहिम व अनफुसिहिम आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। उहे माण्हू जन ईमान आंदो ऐं हिजरत कयाऊं ऐं अल्लाह जी राह में पंहिंजनि मालनि ऐं जाननि सां जिहाद कयूं, अल्लाह वटि उन्हनि जा वॾा दर्जा आहिनि ऐं उहे ई कामयाब आहिनि। उन्हनि जो पालनहार उन्हनि खे पाण वटां रहमत ऐं रज़ामंदी जी ख़ुशख़बरी ॾिए थो ऐं उन्हनि जे लाइ बाग़ आहिनि, उते हमेशह रहण वारियूं नेमतूं आहिनि, जिते उहे हमेशह हमेशह रहंदा। बेशक अल्लाह वटि अञा उन खां बि वॾो अजर आहे। शहीदनि लाइ इनामनि जा अंबार आहिनि। इरशाद रब्बानी आहे, वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशकुरून। रब तो फरमाए, न चओ तव्हां उन्हनि शख़्सनि खे मुअल जेके अल्लाह ताला जी वाट में क़त्ल कया विया, बल्कि उहे जियरा आहिनि, पर अवां नथा सम्झो। वला तहसबन्न अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। यानी उन्हनि शख़्सनि खे हरगिज़ मुअल न भा जेके अल्लाह ताला जे रस्ते में क़त्ल कया विया, बल्कि उहे जियरा आहिनि, उन्हनि खे पालनहार वटां रिज़्क़ बि ॾिनो वञे थो। बल्कि उहे जियरा आहिनि, उन्हनि खे पालनहार वटां रिज़्क़ बि ॾिनो वञे थो। अल्लाह करे मुंहिंजो चवणु, अव्हांजो ॿुधणु पंहिंजी पाक बारगाह में क़बूल फरमाए। व मा अलैना इल्लल बलागुल।